खातम नबिय्यीन मुहम्मद व आलिहि व सहाबिहि अजमईन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मअस-साबिरीन आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। मथी आयत सबूरी के अंदर अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात ज़िक्र ऐं शुक्र जो बयान फरमायो। हिन आयत मुबारक के अंदर अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात सब्र ऐं निमाज़ जे मुतलिक़ इरशाद फरमायो। अल्लाह जो ज़िक्र करण, अल्लाह के याद करण जो बंदगी जो आला मयार आहे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे ज़िक्र जे लाइ असांखे पैदा फरमाई, पंहिंजे शुक्र जे लाइ पैदा फरमाई त बंदो रब जी नाशुक्री न करे। इरशाद फरमाए त या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलात इन्नल्लाहा मअस-साबिरीन। ईमान वारो मदद तलब कयो सब्र खां ऐं निमाज़ खां, यानी सब्र खां मदद घुरो ऐं निमाज़ खां मदद घुरो। बेशक अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात साबिरीन सां गॾु आहे, सब्र कंदड़नि सां गॾु आहे। मथां अमल ॿ आहिनि, हिकु सब्र आहे, ॿियो निमाज़ आहे। त आख़िरी हिसे में ईअं हुजणु घुरिजे हा त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात सब्र कंदड़नि ऐं निमाज़ पढ़ंदड़नि सां गॾु आहे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात आख़िर में इरशाद फरमाए त इन्नल्लाहा मअस-साबिरीन, ऐं बेशक अल्लाह ताला सब्र कंदड़नि सां गॾु आहे। उलमा इकराम फरमाइनि था त निमाज़ जेका आहे ख़ुशी जी हालत में बि अदा थींदी आहे, ग़मी जी हालत में बि, नरमी जी हालत में बि, सख़्ती जी हालत में बि निमाज़ अदा थींदी आहे। निमाज़ हर सूरत में। ऐं सब्र जेको आहे अक्सर करे मुसीबत जे टाइम में अदा थींदो आहे। सब्र जेको आहे इन करे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए त सख़्ती जो टाइम जी वक़्त में सब्र करणु जो हिकिड़ो आला अमल आहे। ऐं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हुन तंगी ऐं मुसीबत ऐं तकलीफ़ वारे टाइम जे अंदरि जेको सब्र करे थो, अल्लाह हुनजी मदद करे। निमाज़ आला इबादत आहे। अस्सलातु इमादुद्दीन, निमाज़ जेका सो दीन जो थंभो आहे। अस्सलातु नूरुल मुमिन, निमाज़ जेका सो मोमिन जो नूर आहे। निमाज़ इस्लाम जी मोमिन जी सुञाणप आहे। निमाज़ खे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात वॾी अहमियत अता फरमाई आहे। बंदे जे विच जे अंदरि गहरे तालुक़ जो नालो उहो रब जी निमाज़ आहे। सब्र मां मुराद कीअं न चइबो त मुसीबत आई सब्र करे, न हर हाल में इंसान सां सब्र गॾु हूंदो आहे। मसलन इंसान जी नफ़्सानी ख़वाहिश बुरे कम जे तरफ़ ॾे उनखे छिके थी पई, उनखे तर्क करणु इहो बि सब्र आहे। यानी ख़वाहिश नफ़्स खे छॾणु ऐं अल्लाह ताला जी बंदगी जे अंदरि पाण खे पाबंद रखणु इहो बि सब्र आहे। ऐं दीन जे मथां इस्तक़ामत करणु, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जे मथां, शरीयत जे मथां हमेशगी करणु इहो बि सब्र आहे। ऐं हमेशह मुस्लमान रहणु, हर सूरत में हर जॻह ते मुस्लमान रहणु इहो बि सब्र आहे। ईअं न थिए जो दीन जी कचहरी में वेठो हुजे, सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह ज़बान जे मथां अलाह जो ज़िक्र, दिलि में ख़ुदा जी ख़शियत हुजे, वरी हिन महफ़िल खां फ़ारिग़ थियो, निमाज़ खां मस्जिद खां ॿाहिरि निकितो, उहे अहद उहे पैमान सभु ख़तमु थी वञनि, इहो साबिरनि जो कमु न आहे। यानी सब्र मां मुराद इहा त इस्लाम जे अंदरि पाण खे हमेशह जे लाइ दाइम ऐं क़ाइमु रखणु सब्र आहे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो त निमाज़ जो अमल जेको आहे, निमाज़ जो उलमा इकराम फरमाइनि निमाज़ जो जेको अमल आहे, जेसीं निमाज़ पढ़े थो पियो इहो निमाज़ी आहे। पर जीअं त निमाज़ छॾे हले त उनजी सिफ़त खां जुदा थी वियो। हाणे निमाज़ी न आहे, हाणे ताजिर आहे, हाणे मुअल्लिम आहे, हाणे उस्ताद आहे, हाणे उन जंहिं फ़ैल जे अंदरि मशगूल थी वियो, हाणे उन फ़ैल जी सिफ़त सां मौसूफ़ आहे। पर सब्र हिकु अहिड़ी सिफ़त आहे इंसान सां हमेशह गॾु आहे।
सब्र जेको आहे यानी दाइमी अमल आहे। निमाज़ आर्ज़ी अमल आहे, यानी पंज वक़्त निमाज़ ख़ुदा फ़र्ज़ कई, इन सलात कानत अलल मुमिनीन किताब मौक़ूता। निमाज़ जेका सो अल्लाह ताला वक़्तनि ते मुक़ररु फ़रमाई, जॾहिं वक़्तु थींदो निमाज़ पढ़ंदो। सब्र जेको आहे 24 कलाक इंसान सां गॾु आहे। इन मां मुराद छा, हे पंहिंजे वजूद खे पंहिंजे कंट्रोल में कयो वेठो आहे त मां हिनखे बुराई खां बचायां, ज़बान खे कूड़ खां बचाइण बीठो आहे, अखियुनि खे बदनिगाही खां बचाइण वेठो आहे, कननि खे ग़लति कलाम ॿुधण खां बचाइण वेठो आहे। पंहिंजे वजूद जे मथां ई जेको क़ाबिल करे वेठो आहे ख़ुदा ताला जी बंदगी में, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत में, इहो बि हिकिड़े क़िस्म जो सब्र आहे। तंहिं करे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात आख़िरी से में इरशाद फरमाए इन्नल्लाह मअस्साबिरीन, जेको हमेशह अमल जे मथां जेको क़ाइम आहे, बेशक अल्लाह बि इन सां गॾु आहे। अॻिते इरशाद फरमाए वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून। ऐं न चओ वाटे उन शख़्सनि जे जेके अल्लाह जी वाट में शहीद थी विया, अल्लाह जी वाट में क़त्ल थिया विया, त इहे मुअल आहिनि, बल्कि ईअं चओ त इहे ज़िंदा आहिनि, बल्कि इहे ज़िंदा आहिनि। वलाकिन ला तशऊरून, पर तव्हां उन्हनि जी ज़िंदगी खे नथा सम्झो, तव्हां उन्हनि जी हयाती खे नथा सम्झो। छो जो इंसान खे हयाती सम्झ में उहा ई ईंदी आहे जंहिं जे ज़िंदा हुजण जा निशान जे साम्हूं हुजनि। हीउ मरी वियो आहे, इहे ज़िंदा, इंसान उनखे हथु लाइ ॾिसंदो, जिस्म ठरी वियो, मुतहरिक न आहे, दिलि जी धड़कन ख़तमु थी वई। हाणे उनखे तस्दीक थी वई त हिन में ज़िंदगी जी का निशान, को का अलामत न आहे। छा आहे जो इंसान पंहिंजे अकुल जे ज़रिए सां हयाती खे बि सम्झे थो त ममाती खे बि सम्झे थो, पर ही अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उन्हनि जे मुतलिक़ असांखे छा थो फरमाए जेके अकुल यकीनन मुअल सम्झे थो। अकुल फतवा ॾे थो त मुअल आहे, ज़िंदगी जी हिन में का निशान ई न आहे, हिन में का अलामत न आहे। हाणे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो मां रब तव्हांखे रोकियां थो ईमान वारो, हिननि खे मुअल न अचे। हाणे माण्हू चए त असां अकुल जा ताबेदार न आहियूं, असां अल्लाह ताला जे फरमान जा ताबेदार। ख़ुदा तुंहिंजो अकुल तोखे चवे थो त हीउ मरी वियो आहे, जेकॾहिं ज़िंदा हुजे हा त मस्जिद में निमाज़ ते अचे हा न, जेकॾहिं ज़िंदा हुजे हा त दुकान ते अचे हा न, ज़िंदा हुजे हा त ज़िंदगी जे कंहिं हिसे में त किथे मिले हा न। हाणे हू दफ़न बि थी वियो, पोइ बि अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात वञण खे मुअल न चओ। छो त असां अकुल जा ताबेदार न आहियूं, अकुल जा पोइ लॻंदा आहियूं। जेके अकुल जे पोइ लॻनि, अकुल जा ताबेदार में भटकी विया, गुमराह थी विया, असां अल्लाह ऐं उनजे रसूल जा फरमाबरदार। ख़ुदा असांखे मंझराए थो, फरमाए थो पियो त तव्हां मञो त इहे जेके रसूल खे मुअल न चओ, इनखे इहे ज़िंदा आहिनि ऐं उन्हनि जी हयाती तव्हांजे सम्झ खां, तव्हांजी शूर खां मथे आहे। अंबिया जो शान जेको आहे शहीदनि खां मथे आहे, नबियुनि जो जेको मक़ाम आहे न उहो शहीदनि खां मथे आहे। तंहिं अल्लाह जा नबी बि ज़िंदा आहिनि, रसूल बि ज़िंदा आहिनि, पर जेको सभिनी नबियुनि जो सरदार आहे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात, उनजो त अञा मक़ाम ख़ुदा ताला मथे फरमायो। इन में बि उम्मत जो इख़्तिलाफ़ आहे, खोड़ आहिनि जेके हिक ॿिए खे धिका ॾेई ज़ोरीअ पंहिंजी जाइ ठाहिनि था पिया ऐं ज़ोरीअ माण्हुनि खे मञाइण जी कोशिशि कनि था। हयात नबी न आहे, नऊज़ बिल्लाह, इहो अक़ीदो कुफ़रियो आहे। असांजो आका मदीने वारो साईं ज़िंदा नबी आहे, हयात नबी आहे। पर एतिरो मां अर्ज़ु रखंदुमि त शहीद जे हयाती में ऐं नबी जे हयाती में फ़र्क़ु आहे। शहीद जेको ज़िंदा आहे न, अहकामनि जे लिहाज़ सां ईअं थो लॻे त उनजी हयाती जेका आहे न, दुनिया हयाती सां मुतालिक़ न आहे, ऐं नबी जी हयाती जेका आहे न, ज़िंदा हुजणु, उनजी हिन हयाती सां तालुक़ आहे। उहो कीअं? शहीद जॾहिं शहीद थी थो वञे त उनजी मिल्कियत तक़सीम थी वई। शहीद जॾहिं शहीद थी वियो अलाह जी राह में, पर शहादत जा बि कई क़िस्म आहिनि, कई दर्जा आहिनि। ईअं न कि रुॻो राह हक़ में जेको शहीद थिए थो, जंग कंदे लड़ंदे लड़ंदे जेको अलाह जी राह में क़ुर्बान थिए, इहो शहादत जो आला मयार आहे। पर ॿिया बि खोड़ क़िस्म आहिनि जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमाए त हादसाती मौत थी थो वञे, या बाहि में सड़ी थो वञे, या पाणी में ॿुॾी मरे थो, एतिरे क़दुरु औरत ॿार ॼणी दे वफ़ात करे वञे, इहा बि हिकिड़े क़िस्म जी शहादत आहे। इस्लाम जे अंदरि
तक़रीबन 52 क़िस्म फ़क़ीहनि लिखिया आहिनि शहीद जा, पर आला जेको असुल हक़ीक़ी शहीद जेको आहे उहो मुअर्रिके जे अंदरि इस्लाम ऐं कुफ़र जी जंग लड़ंदे लड़ंदे जेको अलाह जी राह में पंहिंजी जान जो नज़रानो पेश करे उनखे शहीद चइबो आहे। पर उन शहीद जा अहकाम कहिड़ा आहिनि? इहे आहिनि जॾहिं उहो शहीद थी वञे त उनजी पोयां मिल्कियत तक़सीम थी ऐं उनजी घरवारी ॿियो निकाह करे सघे इज़त ॿुधण खां शहीद। पर नबी जे लाइ ईअं न आहे, नबी जे लाइ ईअं अल्लाह जो नबी हिन दुनिया मां पर्दा नशीन थी वञे त पोयां उनजी मिल्कियत तक़सीम न थी, उनजी घरवारी सां ॿियो निकाह करणु हराम आहे। यानी मालूम थियो त नबी जी हयाती अहिड़ी हयाती आहे जो हुन दुनिया सां बि आहे, हिन दुनिया सां बि आहे। यानी हिन दुनिया सां आहे तॾहिं त उनजी घरवारी सां कहिड़ो निकाह नथो करे सघे, तॾहिं त उनजी मिल्कियत तक़सीम नथी थी सघे न। ॿिए नंबर में उलमाए किराम ईअं बि फरमायो आहे त शहीद जेके आहिनि उहे दिलरूह जेके सुझंदा आहिनि ऐं अलाह जा नबीअ जेके न बिल जिस्म ज़िंदा आहिनि। यानी उनजे जिस्म खे कुझु नथो थिए। ये हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे, पाण इरशाद फरमाइनि था त ज़मीन खे ताक़त न आहे जो अलाह जे नबियुनि जे जिस्म खे नुक़सानु पहुचाए। नबीउल्लाह हय्युन व युरज़क़ु, अलाह जा नबी ज़िंदा आहिनि ऐं पंहिंजे रब वटि रिज़्क़ बि खाईंदा आहिनि। हिन आयत मुबारक में एतिरे ताईं आहे, वरी अॻिते आयत मुबारक में ईंदो अलाह ताला शहीदनि जे लाइ बि रिज़्क़ साबित करे थो, शहीदनि जे लाइ। ॾिसो मथां अलाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे नेमतुनि जो, पंहिंजे ज़िक्र जो, पंहिंजे शुक्र जो, सब्र जो ऐं निमाज़ जो इरशाद फरमाया ऐं हिन आयत में इहा ॻाल्हि बि वाजिबु थिए थी पई। रब तो फरमाए त मदद तलब कयो सब्र खां ऐं निमाज़ खां। सब्र जेका निमाज़ जेका सो अलाह न आहे, ग़ैरुल्लाह, पर अलाह ताला क़ुर पाक में छा थो फरमाए सब्र खां बि मदद वठो ऐं निमाज़ खां बि मदद वठो। इहा बि आयत मुबारक साबित थिए थो पियो त मानो त ग़ैर उहो आहे जेको अलाह जे मुक़ाबले में बि, पर जेको अलाह जो मुआफ़िक़ बंदो आहे उहो ग़ैर न आहे। निमाज़ बि रब जी आहे, सब्र बि रब जो आहे। तंहिं करे अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फर्ज़ जेको रब जो हुजे उनखां तव्हां मदद वठी सघो था पिया। जेको अलाह जो ग़ैर हुजे, अलाह जे मुक़ाबले में हुजे, उनखां तव्हां मदद नथा वठी सघो। ॿियो हिकिड़ो अक़ीदो बि आहे। अक़ीदो कहिड़ो आहे त जेसि ताईं कंहिंखे ख़ुदा जहिड़ो सम्झी ऐं ख़ुदा जी सिफ़ात में या ज़ात में शरीक करे उनखां मदद न वठंदो, तेसि ताईं कुफ़्र शिर्क उनजे लाइ साबित, शिर्क साबित। बंदे खे बंदो सम्झी करे उनखां मदद वठणु इहा मदीने वारे साईं जी सुन्नत आहे। हबीब या असां हिक ॿिए जो मदद कंदा आहियूं न, गमी में, शादी में, सख़्तीअ में, नरमी में। जे ग़ैरुल्लाह जी मदद न करी, ग़ैरुल्लाह जी मदद वठबी कोन, वठबी न। हिकिड़ो माण्हू वञे थो पियो भरी नथो खणे, अदा मूंखे भरी त खणा, पोइ चओ शिरक कयां, हुनखे त भाउ सम्झी करे उनखां त मदद वठे न। शिरक जे लाइ अक़ीदो ज़रूरी आहे त कंहिंखे ख़ुदा जहिड़ो सम्झी करे मदद वठे, पोइ शिरक थी थो। पर बंदो सम्झी करे मदद वठे थो त उहो शिरक न थी थो, यादि रखणु घुरिजे। पर जेके माण्हू सां धोखो इहो कनि था पिया, बाबा फलाणे खां मदद वठी सो शिरक कयईं, त माना इन जो अक़ीदो आहे त उनखे अलाह थो सम्झे न। इहा त उनजी पंहिंजी गुमराही आहे न, उहो पंहिंजे अक़ीदे में पाण पातल आहे। वरी ॿिए खे थो चए त तूं मुशरिक आहे ऐं तूं शिरक खे सम्झी सघियो आहीं। हाणे जेके दफ़ा त अलाह जे वली खां मदद वरितई त बसि कावड़ जी दफ़ा ख़ुदा जे वली खां मदद वरितई, छो जो ग़ैरुल्लाह खां मदद वरितई। मतिलबु इन जे नज़रे में माना वली अलाह आहे न, असांजे नज़रे में त न आहे। असांजे नज़रे में वली अलाह जो बंदो आहे ऐं अलाह जे बंदे खां मदद वठण जा मदीने वारे साईं जी सुन्नत आहे। हिन मेंबर जे मथां अलाह जो महबूब 3 ॾिहाड़ा, हिकु ॾींहुं न 3 ॾींहं साहब खां मदद वरितई। त तबूक जी जंग ते हलूं था, सवारियूं बि कोन्हनि के, हथियार बि कोन्हनि के, सफ़र जो सामान ज़ाद कोन्हे को। अलाह जे महबूब मिंबर जे मथां पंहिंजे सहाबनि खां मदद वठी असांखे सेखारे थो पियो त दीन जे कम में, जाइज़ कम जे अंदरि हिक ॿिए जी तव्हां मदद कयो। हिन आयत मुबारक में इहो फ़ाइदो बि मिले थो, पर सब्र खां बि मदद वठो, निमाज़ खां बि मदद वठो। छोकी इहे ॿई शयूं ताक़त वारी शयूं आहिनि। जॾहिं बाने खे मिली थी वञे, निमाज़ मिली वञे, सब्र मिली वञे, त ख़ुदा जी हिमायत हुन सां पहुची वेंदी आहे। दुआ आहे अलाह ताला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।